على رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ربنا وابعث فيهم رسولا منهم يتلو عليهم آياتك ويعلمهم الكتاب والحكمة ويزكيهم إنك أنت العزيز الحكيم صدق الله العلي العظيم درود شریف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا اللہ تبارک و تعالی جا تمام اساں مٿاں انا گھڻیا کرم ऐं احسان आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे मग़रिब जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दुआउनि जो बयानु फरमायो हो। अॼोकी आयत जे अंदरि बि इब्राहिम अलैहिस्सलाम जी हिकु दुआ जो बयानु आहे जेका तमामु वॾी जामे दुआ आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम बहैसियत पीर जे चङे तरह इन शइ जो अहसासु रखे पियो त औलाद जी तरबियत कीअं कबी आहे ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम बहैसियत पैगंबर जे चङे तरह सां ॼाण रखे पियो त पंहिंजे क़ौम ऐं पंहिंजे उम्मत जी तरबियत कीअं कबी आहे। हाणे गुज़िरियल आयतुनि जे अंदरि त दुआऊं बयानु थी वियूं। अॼोकी आयत जे अंदरि जेका पंहिंजे कुटुंब कबीले जे अंदरि हिकु पैगंबर जे मौजूदु हुजण जी दुआ घुरी अथई, वॾा अजीब ऐं जामियो लफ़्ज़ उन में चया अथई। अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरियूं हुयईं, ए रब असांजा काबतुल्लाह शरीफ जॾहिं ठाहिनि पिया तॾहिं चवनि पिया त रब असांजा असांखां हीअ महिनत क़बूल कर, तूं ई इन्नका अंत समीउल अलीम ज़ात आं। वरी जॾहिं पंहिंजे औलाद जो ऐं पंहिंजो ज़िंदगीअ जो चरखो ज़हन में आयुसि तॾहिं चई रब्बना वजअलना मुस्लिमैन लक, अल्लाह असां ॿिन्हिनि खे, मूंखे ऐं मुंहिंजे पुट इस्माइल खे, ॿिन्हिनि खे पंहिंजो ताबेदार बणाए रखजांइ। असांजे औलाद खे बि, बल्कि औलाद मां हिकु जमात अहिड़ी हुजे जेका तुंहिंजी ताबेदार हुजे। वारिना मनासिकना वतुब अलैना, असांखे हज जा अहकाम बि सेखार, असां जूं कमियूं कोताहियूं माफ़ बि फरमा। इन्नका अंत तव्वाबुर रहीम, तूं ई तौबा क़बूल कंदड़ ऐं रहम कंदड़ ज़ाती ताईं। त पोइ अॼोकी आयत जे अंदरि दुआ में चवणु लॻो रब्बना वबअथ फीहिम रसूलन मिनहुम, ए असांजा पालनहार महिरबान रब, इन ये मुंहिंजे औलाद में हिकिड़ो वॾो रसूल पैगंबर मोकिल, उथार, मुंहिंजे औलाद मां ई हुजे, रसूल बि हुजे। लफ़्ज़ रसूल जो चई करे हिकु पैगंबर आसमानी किताब सूधो ॼण त घुरियो अथई, वरन त काफ़ी सारा नबी सॻोरा अहिड़ा बि हुया जिन खे पंहिंजो आसमानी किताब न मिलियो हो, बल्कि अॻे आसमानी किताब नाज़िल थियल जे मुताबिक़त सां उन्हनि जी नबूअत हली। नबी सॻोरा त 1,24,000 कमो पेश, पर आसमान खां नाज़िल थियल किताब कुल 4, सभिनी खे त कोन मिलिया। जेके वॾा वॾा रसूल हुआ उन्हनि खे किताब मिलिया। इब्राहिम अलैहिस्सलाम जेका दुआ तो घुरे हुन में ॼण त चवे थो त मुंहिंजा रब, मुंहिंजे हिन ई औलाद में हिकु वॾो रसूल उथार। अब छा कंदो पोइ उहो रसूल उन्हनि खे? सभ खां पहिरियां वॾो शरफ़ औलाद जे लाइ ही आहे त उन मां ई पैगंबर हुजे। इब्राहिम अलैहिस्सलाम जे औलाद मां पैगंबर चूंडिजे, वॾो शरफ़ आहे। उन क़ौम, उन कुटुंब, उन कबीले, उन ख़ानदान खे, उन अबे खे जंहिंजे औलाद मां चूंडिजे।
ऐं वरी ॿियो मक़सदु ही बि आहे त इन्हनि जे अंदरि जॾहिं वॾो रसूल पैगंबर हूंदो, अॻवाणो हूंदो, त उहो इन्हनि खे तालीम बहितर नमूने सां कंदो, सेखारींदो। उन जा मेन बुनियादी 3 कम दुआ में अल्लाह ताला खां घुरिया अथई। अहिड़ो वॾो रसूल मोकिली यतलू अलैहिम आयातिक, जेको मुंहिंजे इन औलाद समूरीअ ते तुंहिंजूं आयतूं तिलावत करे, पढ़े। वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत, ऐं सेखारे उन्हनि खे किताब जो इल्म बि ऐं हिकमत बि। 3 नंबर ते वयुज़क्कीहिम, इन्हनि खे ज़ाहिरी ऐं अंदरूनी पलीतीअ, बुत परस्तीअ, हर क़िस्म जे गलाज़त खां पाक करे। इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम, तूं त ज़बरदस्त हिकमतुनि वारो आहीं। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम इहा दुआ त घुरी छॾी, बज़ाहिर आया त 2 लाइनूं, 2 सिटुनि ते दुआ हिकिड़ी मुश्तमिल आहे, पर गहरीअ नज़र सां ॾिसजे त इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला खां दुआ में जेको वॾो रसूल घुरियो आहे पंहिंजे औलाद मां, अल्लाह तबारक व तआला खां उन रसूल जूं 3 सिफ़तूं नुमायां बयान कयूं अथई। यतलू अलैहिम आयातिक, तुंहिंजूं आयतूं मुंहिंजे उन औलाद ते पढ़ी ॿुधाए। इन्हनि मां ई चूंड, पोइ इन्हनि खे आयतूं तुंहिंजूं पढ़ी ॿुधाए। इतां मालूम थिए थो त सिर्फ़ तिलावत करणु वॾो अजर ऐं सवाबु आहे। दुनिया जा सभु किताब गॾायो, उन्हनि जे किताब जे पढ़ण में सवाबु, लुत्फ़, मज़ो, अजर, नेकियूं मिलनि, गुनाह माफ़ थियनि कोन्हे। क़ुरान पाक उहो किताब आहे, सम्झे न सम्झे, सम्झी पढ़े पोइ त ॾाढो भलो, सोन ते सुहागो। पर जे न बि सम्झ में अचे त को मतां ईअं सम्झे त ख़ाली पढ़ण मां कहिड़ो फ़ाइदो। यतलू अलैहिम आयातिक, तिलावत करे, सिर्फ़ पढ़े। पोइ इहो तिलावत जो मरहलो हुज़ूर सलातो वसलाम जन जे दौर खां ई अहिड़े अंदाज़ में त शुरू आहे जो क़ुरान पाक जी तिलावत उन दौर खां वठी घणे खां घणी थी आहे। बुज़ुर्गनि जा अहवाल ऐं हालात ज़िंदगी जॾहिं पढ़ूं था त लिखियो पियो आहे, केतिरा ई बुज़ुर्ग ॾींहं जो अलॻि ख़तम कढंदा हुआ, राति जो अलॻि, सॼो क़ुरान। इहे ॿिया कम बि कंदा हुआ, क़ुरान बि पढ़ंदा हुआ। के त 7 मंज़िलूं आहिनि, 30 सिपारनि में 7 मंज़िलूं, 7 ॾींहं क़ुरान पूरो। के त राति जे अंदरि ई 2 ख़तम, ॾींहं जे अंदरि अलॻि, राति जे अंदरि अलॻि। के त 3 ख़तम रोज़, माना एॾी क़ुरान पाक जी तिलावत। ऐं ॿिया किताब जेके इब्तिदा में हुया, उन्हनि किताबनि जी ज़ेर ज़बर, शद मद, आयत, को अल्फाज़ कटिजी वियो, को कमज़ोर थी वियो, को बयान करण में पढ़ण में रहिजी वियो, कोई फ़र्क़ु कोन हो। क़ुरान पाक जी आयत उन तिलावत मां को हिकिड़ो लफ़्ज़ बि हेठि मथे थी वियो त जुर्म। हा, बेख़बरीअ में थी वियो, पढ़णु सिखे थो, उन खां उलट पुलट अखर उबता सुबता थी विया, बेख़बरीअ में, भुल में, बेसमझे में थियो, कोई हिसाब काई मयार कान्हे। पर ॼाणी वाणी कोई करे थो, हिसाब आहे, पकड़ आहे। माना क़ुरान पाक जे लफ़्ज़नि जी संभाल बि अल्लाह तबारक व तआला एतिरे मेयार सां रखी आहे जो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह ताला फरमायो त इनखे नाज़िल बि असां था कयूं, क़ुरान पाक खे त हिफ़ाज़त बि असां कंदासीं। एॾी तिलावत जो एहतमाम। हाणे वरी मसइला जेकॾहिं ॼाणे ऐं पोइ तिलावत करे, पोइ त उनजे हिक हिक अखर ते अल्लाह तबारक व तआला जूं बेशुमार रहमतूं नाज़िल थियूं। वॾो इनाम आहे तिलावत जे अंदरि, वॾो लुत्फ़ आहे। कोई किताब हिकु दफ़ो पढ़बो, ॿियो दफ़ो दिलि न चवंदी, ॿियो दफ़ो भला पढ़ियोसीं त 3 दफ़ो न चवंदी, भला 2-3 दफ़ा पढ़ियासीं पोइ त हुनखे हथ ई कोन हलाईंदो केरु। क़ुरान उहो किताब आहे जंहिंखे ज़िंदगी भर वरी वरी पढ़े, वरी वरी पढ़े, वरी वरी पढ़े। क़ुरान हर दफ़े सां नओं नओं मज़ो ॾींदुसि, दिलि में नओं नओं सुरूर पैदा कंदुसि अल्फाज़नि जे पढ़ण सां ई। त दुआ में पहिरियों लफ़्ज़ इहो चई त मुंहिंजा अल्लाह, इन्हनि में वॾो रसूल मोकिल जेको इनखे तुंहिंजूं आयतूं पढ़ी ॿुधाए। माना इहो एहतमाम पढ़ण ई हिकिड़ी वॾी इबादत आहे। तंहिंजे करे त उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त क़ुरान पाक जीअं नाज़िल थियो आहे तीअं ई
समझी ज़ेर ज़बर शद मद चङी तरह तरतील सां मखरजुनि सां अदायगीअ सां सोने नमूने सां पढ़णु सिखणु वाजिब आहे, लाज़िम आहे। जेतिरे क़दुरु इंसान खां थी सघे ओतिरे क़दुरु एहतमाम सां तजवीद सां अदायगीअ सां सोणनि अल्फाज़नि सां सोने आवाज़ अंदाज़ सां क़ुर पढ़े। ॿिए नंबर में औलाद जे लाइ जेका दुआ थो घुरे उहा चवे थो युअल्लिमुहुमुल किताब, इनके किताब सेखारे ऐं हिकमत बि सेखारे। हिकिड़ो आहे किताब पढ़णु, ॿियो आहे किताब सम्झाइणु। पढ़ण में ऐं सेखारण सम्झाइण में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। मिसाल ॾियूं, हिकिड़ो दर्जी आहे, हुनजो किताब सॼो लिखियो पियो आहे हुन ते त कपिड़े जी कटाई हीअं कबी आहे, बाहूं हीअं कटजनि, शेरवानी हीअं कटिजे, कमीस हीअं कटिजे, पाचो हीअं, लांग हीअं कटिजे, खीसा ऐं ॻिची हीअं ठाहिजे, सभु कुझु कटियो, कटण जो तरीक़ो हुन में लिखियो पियो आहे। वरी मशीन जे हलाइण जो तरीक़ो बि लिखियलु आहे, सुई मट सट कीअं कजे उहो बि लिखियो पियो आहे, बाबीन कीअं मटाइजे लिखियो पियो आहे, मोटर ते कीअं हलाइजे, पेर सां कीअं हलाइजे, हथ सां कीअं हलाइजे, सॼो लिखियो पियो आहे। हाणे इहो लिखियो पियो आहे, हिकिड़ो शागिर्द खे किताब ॾिनोसीं, हुन पढ़ी करे वञी कैंची हथ में खई, सही माना में कपिड़ा कटे सघंदो न, इनखे कपिड़ा कटणु सेखारींदो बि, किताब पढ़ण जे लाइ ॾिनईंसि पर सेखारींदुसि बि, अंधा हीअं कैंची हलाइबी आहे। जॾहिं कपिड़े खे अॻिते कटणो हुजे त कीअं कैंची पोइते कसबी आहे, कि जॾहिं गोलाई हुजे तॾहिं कीअं हलाइबी आहे, उनखे टोपो ॾियणो हुजे त कीअं किनारो रखिबो आहे, कीअं फेराइबो आहे, टोपो सिधो कीअं थींदो, गुंज कीअं थींदो, सॼी सेखारींदुसि। हिनखे केतिरो वक़्तु उस्ताद सां गॾु रही करे किताब पढ़ण जे बावजूद बि सिखणो पवंदो। अल्लाह तबारक व तआला बि हिन दुनिया जे ज़िंदगीअ जे मक़सदनि खे सिखण ऐं हासिल करण जे लाइ किताब जेको मोकिलियो, उन किताब सां गॾु किताब पढ़ाइण वारो बि ॾिनो। तॾहिं अल्लाह ताला खां दुआ घुरियईं त मुंहिंजा रब हिकु त इन्हनि में पैदा कर हिकिड़ो वॾो रसूल जेको इन्हनि ते तिलावत करे तुंहिंजूं आयतूं, ऐं ॿियो सेखारे बि इहो किताब उन्हनि ते, सेखारे उन्हनि खे। जेकॾहिं सेखारणो शर्त न हुजे हा त पोइ उन दौर में अरबीअ जा त वॾा वॾा माहिर आहे, अबू लहब अबू जहल वारा, अरबीअ खे त ॼाणनि पिया, पंहिंजी मादरी ॿोली हुई, चङी तरह ॼाणनि पिया। बाज़ औक़ात खे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां उमिरि में बि वॾा, पंहिंजे ॿोलीअ खे पंहिंजे मादरी अंदाज़ में वॾनि खां वठी ॿुधंदा सिखंदा वॾा माहिर थी पिया। जेकॾहिं क़ुर पाक सेखारणो शर्त न हुजे हा त पोइ वॾे में वॾा क़ुर जा माहिर त हू हुजनि हा, पर हुननि जे लाइ केर बि न चवंदो त हीअ इल्मु आहे, माहिर आहे, छो त हिननि उन उस्ताद वटि वेही करे सिखियो ई कोन हो। मालूम छो त अरबीअ जी ॼाण हुजणु हिकु अलॻि मालूमात आहे। क़ुर पाक जे अंदरि जेके अल्लाह तबारक व तआला अल्फाज़नि में जेके फन फ़िक़ह जा, तक़वा जा, तहारत जा, नमाज जा, रोज़े जा, ज़कात जा, ख़ैरात जा, सदकात जा, अबे अमाद शान हज़ारों मसाइल जेके लिखिया आहिनि, उहे वरी अमली तौर ते करे ॾेखारणु सेखारणु, इन में वॾो फ़र्क़ु आहे। हितां साबित थो थिए त किताब सिर्फ़ काफ़ी कोन्हे ज़िंदगी खे संवारण जे लाइ, किताब पढ़ाइण वारो उस्ताद बि खपे। किताब बि खपे त स्कूलनि में, कॉलेजनि में, यूनिवर्सिटियुनि में दुनियावी इल्मु जेको पढ़ाइजे थो, छा ख़्याल आहे बग़ैर उस्तादनि जे? उस्तादनि सां गॾु थो पढ़ायो वञे। हिकिड़े ॿिनि सालनि जो कमु बि न, केतिरा ई साल लॻाइणा था पवनि, प्रैक्टिकल करणो पवे थो, तजुर्बो करणो पवे थो, मुशाहिदो करणो पवे थो, अमली तौर ते उन्हनि सां वेही करे सिखणो पवे थो। तॾहिं चई त अहिड़ो रसूल पैदा कर जेको उनखे तिलावत बि करे ॿुधाए ऐं उनखे अहकाम बि सेखारे। पर लफ़्ज़ फरमाई वियो अल्लिमुहुमुल किताब वल हिकमत। हिकमत कहिड़ी शइ आहे? हिकमत जो लफ़्ज़ अहिड़ो आहे, इहो जंहिं लफ़्ज़ जूं केतिरियूं ई माना हुअनि, ऐं हिकमत जे लफ़्ज़ जी इज़ाफ़त बि थींदी आहे। कॾहिं कंहिं माण्हूअ जी चालाकी ॾिसंदा आहियूं माहौल में, पोइ चवंदा आहियूं साईं वॾी हिकमत सां कमु कढी वियो पंहिंजो। ड्राइवर हुयो, रस्तो बि सोढ़ो हुयो, चोरी चकारी बि हुई, टाइम बि राति जो हुयो, गाॾी बि कमज़ोर हुयसि, पर वॾी हिकमत सां साईं गाॾीअ खे क्रॉस कयूं था। हिते सम्झ में ईंदी आहे असांखे हिकमत। दर्जी हो पर कपिड़ो बि थोरो हो,
खुटे पियो, माप बि हिनखे पूरी बीहारणी हुई, न लुंडो थिए न सोड़ो थिए कपिड़ो, वॾी टल सां वॾी हिकमत सां यार माप पूरी कयईं। रखण खे काठी ॾिनीसीं, कुर्सी ठाहे ॾे, का टेबल ठाहे ॾे, काठी अण पूरी बज़ाहिर, वॾी टल सां वॾी हिकमत सां पूरी कयईं यार, वॾी दानाईअ सां। मालूम थिए थो त न हिकमत जे लफ़्ज़ जी इज़ाफ़त कॾहिं माण्हुनि ॾे बि थींदी आहे। जॾहिं माण्हुनि ॾे हिकमत जे लफ़्ज़ जी इज़ाफ़त थींदी आहे न, त पोइ उन वक़्तु हिकमत जे लफ़्ज़ जी माना थींदी आहे त जेके शयूं मौजूदु आहिनि, कंहिं कारीगर, कंहिं वॾे, कंहिं सियाणे, कंहिं समझदार माण्हूअ जे आॾो उन शइ जी चङी तरह ॼाण हुजेसि, हिकमत चइबो आहे उनखे। इन्हनि शयुनि जे इस्तेमाल जी, ठाहिण जी, ड्राइण जी, नफ़े जी, नुक़सान जी चङी तरह। हिकिड़ी सुती आहे, टेबलेट आहे जंवर जी, इन जा कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा, कहिड़ा कहिड़ा नुक़सानात आहिनि। हिकिड़ो वण जो पन आहे नाज़ुब जो, उन पन जा कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि, कहिड़ा नुक़सान आहिनि। हाणे जेके शयूं मौजूदु आहिनि उन्हनि जे फ़ाइदे नफ़े नुक़सान जी ख़बर हुजे, इनखे बि हिकमत चइबो आहे। छो त इहो हिकमत माण्हू कंदो, हकीम जो थियो। जड़ी बूटीअ मां कहिड़ो कहिड़ो फ़ाइदो थींदो, दवाऊं ऐं गोरियूं जेके ठहियूं पियूं उन्हनि मां कहिड़ो फ़ाइदो, कहिड़ो नुक़सानु थींदो, इनखे बि, इन जी ॼाण चङी तरह खे इनखे बि हकीम चइबो, हिकमत वारो। ॿी हकीम हिकमत जी लफ़्ज़ जी निस्बत अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जे तरफ़ बि थींदी आहे। इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम, जीअं चईंसि त तूं ई वॾो ज़बरदस्त हकीम आहे। क़ुर पाक में केतिरनि जॻहियुनि ते अल्लाह ताला जी सिफ़त हकीम 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 ॻाल्हाई वई आहे। अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ जॾहिं हकीम जे लफ़्ज़ जी निस्बत थींदी आहे, उन वक़्तु इन जी माना थींदी आहे त अल्लाह तबारक व तआला तमामु दुनिया जूं शयूं जेके हिन वक़्तु मौजूदु आहिनि या अॻिते हली करे उहे दुनिया में ज़ाहिर थींदियूं, तमामु दुनियावी उखरवी शयुनि जी चङी तरह मालूमात हुजे। असांखे मालूमात कहिड़ियुनि शयुनि जी थींदी, जेके अॻियां हूंदियूं, कहिड़ियूं पैदा थींदियूं इहा ई ख़बर कान्हे, त हुनजी हिकमत जी कहिड़ी ख़बर। अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ जॾहिं हिकमत जो लफ़्ज़ मंसूब कबो, निस्बत थींदी, तॾहिं माना थींदी त अल्लाह अहिड़ो हकीम आहे जो दुनिया जे मिटीअ जे ज़रे ज़रे जी हिकमत मालूम अथसि। कख कख जी, पन पन जी, लम्हे लम्हे जी, पाणीअ जे कतरे कतरे जी, गर्मीअ जे झूटे झूटे जी, हवा जे हिकिड़े हिकिड़े झूके जी, हर शइ जी अल्लाह ताला खे चङी तरह मालूमात आहे, नफ़े नुक़सान जी बि। जेके शयूं दुनिया में मौजूदु आहिनि उन्हनि जी बि, जेके असां न ॾिठियूं आहिनि, अल्लाह ताला जे इल्म में आहिनि त केतिरनि सालनि खां पोइ उनखे मौजूदु कंदो, अल्लाह ताला जे खज़ाने में आहिनि, उनखे ज़ाहिर कॾहिं कंदो, छा उन्हनि जा फ़ाइदा नफ़ा नुक़सानात हूंदा, अल्लाह ताला खे सॼो इल्म हुजे, हिनखे चइबो आहे हिकमत। ऐं वरी कॾहिं हिकमत जे लफ़्ज़ जी अरबीअ में माना जेका थींदी आहे, उहो काफ़ी अंदाज़ में बुज़ुर्गनि लिखियो आहे। हिकमत जी माना अदल, इंसाफ़, सचु ॻाल्हाइणु, ज़बान सां अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाइणु जेके इज़त ऐं आबरू जो सबबु बणजनि, हतक इज़त जो सबबु न बणजनि। हिकमत जी लफ़्ज़ी माना इहा बि थींदी आहे अरबीअ में। पोइ शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तफ़सीर में, तर्जुमे में इन लफ़्ज़ जी माना कई। हिकमत जे लफ़्ज़ जी माना त ओ हर शइ जे गहराईअ जूं ॻाल्हियूं, कंहिं बि शइ जे गहरीअ ॻाल्हियुनि सां, कंहिं शइ जे मुतालिक़ गहरियूं ॻाल्हियूं कजनि, हुनजे अंदर जूं गुफ़्तगू कजे, अंदरुनि शयुनि जे बारे में चङी तरह मालूमात रखिजे, इनखे चइबो आहे हिकमत। तह ताईं वञे, इंतिहा ताईं वञे। ऐं वरी काफ़ी सालनि बुज़ुर्गनि ईअं बि लिखियो आहे त हिकमत जे लफ़्ज़ जी माना आहे अल्लाह तबारक व तआला जा शरई अहकाम, उनखे माण्हू सिखी वठे। त माना इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ कई त अल्लाह अहिड़ो रसूल पैदा कजां इन्हनि में, वॾो रसूल जेको तिलावत बि आयतुनि, तुंहिंजनि आयतुनि जी तिलावत बि करे ऐं इन्हनि खे किताब बि सेखारे ऐं शरई अहकाम बि सेखारे। बाज़ औक़ात बुज़ुर्गनि ईअं बि लिखियो आहे त हिकमत चइबो आहे हर उन इल्म खे, उन अहकाम खे जेको अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां हदीस पाक में, सुन्नत में साबित हुजे। त बहरहाल हिकमत जो लफ़्ज़ एॾो वॾो जामियो आहे जंहिंमें केतिरियूं ई मानाऊं अचनि थियूं ऐं इन लफ़्ज़ जी केतिरनि ई तरफ़नि खां निस्बत थिए थी। औलाद जे लाइ दुआ घुरई त मुंहिंजा रब मुंहिंजे औलाद खे अहिड़ो रसूल ॾे, अहिड़ो पैदा करे इन्हनि में जेको इन्हनि खे तिलावत बि करे ॿुधाए ऐं हुनजो इल्म बि सेखारे, हिकमत बि सेखारे। टे नंबर ते वयुज़क्कीहिम जो लफ़्ज़ चई दुआ घुरंदे, माना उन्हनि खे पाक करे, छाकाणि उन्हनि खे पंहिंजे सोहबत में रहाए,
पाण सां गॾु रहाए उन्हनि जे लाइ अहिड़ो नमूनो आइडियल तौर ते हिकिड़ो अहिड़ो नमूनो बणिजी उन्हनि खे उस्ताद बहैसियत उस्ताद जे अहिड़ो रहनुमा ऐं रहबर बणिजी ॾेखारे उन्हनि खे पंहिंजे सोबत में रहाए पाण अहिड़ो अमली नमूनो करे ॾेखारे जो हू उन वटां सिखी करे हू उन जहिड़ा साल ऐं सदोरा थियनि। तज़किए नफ्स, हर गुनाह खां बचण जो तरीक़ेकार सेखारे, अल्लाह ताला जी हर इबादत सोने अंदाज़ में सेखारे ऐं उन इबादत सां दिलि कीअं लॻंदी अंदाज़ सेखारे, पाण करे ॾेखारे। इहो ई त चए पियो आहे हिननि आयतुनि जो, इन आयत जो, इन्हनि अल्फाज़नि जो ख़ुलासो जेकॾहिं बयानु कजे त इब्राहिम अलैहिस्सलाम ॼण त अल्लाह तबारक व तआला खां दुआ थो घुरे त मुंहिंजा रब अहिड़ो रसूल पैदा कर जेको तुंहिंजूं आयतूं तिलावत बि करे ऐं उन्हनि आयतुनि में जो कुझु लिखियल हुजे न उहो उनखे सेखारे बि ऐं करे बि ॾेखारे, सेखारे बि करे बि ॾेखारे। दर्जीअ खे ॾसे त हीअं हीअं सुब, पाण सुबी बि ॾेखारे। ढकण खे ॾसे त हीअं हीअं काठीअ खे घड़े ठाहे विझ, पाण घड़े बि ॾेखारे। निमाज़ रोज़ो, ही दुनिया जा मिसाल, निमाज़ रोज़ो ॾसे त हीअं लिखियल आहे ईअं पढ़ो ऐं पाण पढ़ी बि ॾेखारे, रोज़ो रखी बि ॾेखारे, हज करे बि ॾेखारे, तक़वा करे बि ॾेखारे, ख़र्च करे बि ॾेखारे, सखावत करे बि ॾेखारे, जिहाद चवे बि त कयो, पाण मैदान में बि लड़ी बि ॾेखारे, खून वहाए बि ॾेखारे, मुजाहिद बणिजी करे काफ़रनि खे क़त्ल करे बि ॾेखारे, दिलि बि रखे, सेखारे बि, पाण करे बि ॾेखारे, नमूनो बणिजे। हितां सम्झ में आयो त औलाद जे लाइ इब्राहिम अलैहिस्सलाम ॼण त सेखारियो त तरबियत करण वारो उस्ताद भलो ॻोल्हियो जेको तव्हांजी औलाद जी तरबियत करे। अल्लाह ताला खां रसूल जो घुरण, रसूल खां पैगंबर खां मथे को उस्ताद थी सघे थो छा? कतान न। हाणे इहा दुआ जो घुरियई, इन दुआ जो असर अल्लाह तबारक व तआला केतिरो ज़ाहिर कयो। मुफ़स्सिरनि रिवायत जे अंदरि ईंदो आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं दुआ घुरी अल्लाह तबारक व तआला दुआ खे क़बूल कयो, पर उन दुआ खे ज़ाहिर कीअं कयो? इब्राहिम अलैहिस्सलाम जे औलाद में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे फरमाइनि था त मूंखे अल्लाह तबारक व तआला पैगंबर उन वक़्तु चूंडे छॾियो हो, बणाए छॾियो हो जंहिं वक़्तु आदम अलैहिस्सलाम जो वजूद अञा पाणी ऐं मिटीअ जे विच ते हो। आदम अलैहिस्सलाम जो वजूद जिस्म पाणी ऐं मिटीअ जे सूरत में मिलाए ॻोयो ठाहियो ई न वियो, अञा जुड़ियो ई न हो, मिटी न ॻंढिजी। उन खां पहिरियों अल्लाह ताला मूंखे पैगंबर चूंडे छॾियो। साईं पैगंबर अवां एतिरो अॻु में चूंडिजी चुका हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हा। पोइ पाण फरमायूं त मां पंहिंजे अबे इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ आहियां। अबे इब्राहिम दुआ घुरी त अल्लाह मुंहिंजे औलाद में अहिड़ो रसूल वॾो पैदा कर जेको तुंहिंजूं आयतूं तिलावत करे। त पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जे ख़ानदान मां चूंडे करे अल्लाह तबारक व तआला अलाए त केतिरनि सालनि खां पोइ, हज़ारों सालनि खां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पैदा करे नबूअत जो ताज पाराए छॾियो ऐं क़ुरान पाक नाज़िल थियो। क़ुरान पाक जूं आयतूं तिलावत बि थींदियूं रहियूं। इन्हनि आयतुनि जी गहराईअ मां मालूम थियो। ऐं टे नंबर ते पाण फरमायूं त मां ईसा अलैहिस्सलाम जी बिशारत आहियां। ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे दौर में ख़ुशख़बरी ॾींदा पंहिंजे माण्हुनि खे त मुबश्शिरन बिरसूल याती मिन बाद इस्मुहु अहमद, मूंखां पोइ हिकु अहिड़ो रसूल पैगंबर वॾो ईंदो जंहिंजो नालो अहमद हूंदो। दुनिया में रहो, मां ख़ुशख़बरी थो ॾियां अहिड़ो पैगंबर हूंदो। त मुंहिंजे मौजूदगी में अची वियो न त मां बि कलमो पढ़ी ईमान हाणे मुस्लमान थींदोमांसि, ताबेदार थींदोमांसि। ईसा अलैहिस्सलाम जी ख़ुशख़बरी आहियां, अबे इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ आहियां ऐं अम्मा जे बीबी आमना, अम्मा वालिदा माजिद पंहिंजे अम्मा जी जन जे लाइ फरमाइनि था त उन जे ख्वाब जो मज़हर आहियां। बुज़ुर्गनि लिखियो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अञा अम्मा आमना जे पेट में हुया त बीबी साहिबा ख्वाब थी लहे त मुंहिंजे पेट मां हिकिड़ो नूर ज़ाहिर थियो आहे। इहो नूर बि अहिड़ो जंहिं नूर जे रोशनीअ मां शाम जा महलात चमकी विया आहिनि, शाम जा महलात चमकी पिया आहिनि। एॾो वॾो नूर जंहिं ख्वाब जो ताबीर इहो हो त हुनजे पेट मां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वारो नबूअत वारो नूर पैदा थियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूर खां मथे को दुनिया जो नूर आहे छा? हे सभु शयूं दुनिया जूं रोशनी वारियूं हुज़ूर जे क़दमनि तां गौर कजनि। तॾहिं त जेका दुआ इब्राहिम अलैहिस्सलाम घुरी उन दुआ जो नतीजो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सूरत में अल्लाह ताला ॾिनो। ऐं अल्लाह ताला जा केॾा वॾा एहसान आहिनि जो अल्लाह पाक तव्हां असांखे उन सोने रसूल जे उम्मत मां बनायो। असां मां असांजे वॾड़नि मां कंहिं घुरियोसि
त मूंखे मुंहिंजे औलाद खे हुनजे उम्मत मां बनाइजांइ, कॾहिं बि न। हीअ अलाह ताला जी एॾी त बहितरीन चूंड आहे, एॾी वॾी करम नवाज़ी आहे, एॾो वॾो एहसान आहे, जंहिं एहसान जो थोरो सॼी ज़िंदगी सभु जो सभु इंसान सजदे में किरी करे उम्मत मोहम्मदीअ जा माण्हू अलाह ताला जो एहसान लाइ चुकाए न सघंदा। एॾो वॾो एहसान आहे। हज़ारे किरोड़े नेमतूं अलाह ताला जूं, चयो अथई ॻणींदव त न ॻणे सघंदव, इन तउद्दू निअमत अल्लाहि ला तुहसूहा, पर उन्हनि जो किथे बि एहसान यादि न ॼाणायो अथई। एहसान यादि ॼाणाई त हुज़ूर सलातो सलाम जो लक़द मन अल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला, मोमिननि त मुंहिंजो एहसान आहे जो इन्हनि मां पंहिंजो रसूल पैगंबर चूंडियो अथऊं। इहो वॾो एहसान आहे। पोइ इन एहसान जी तालीम ऐं तरबियत क़ुरान पाक 30 सिपारनि ॾिनी आहे। हुज़ूर सलातो सलाम जन पंहिंजी पूरी ज़िंदगीअ में पंहिंजी अख़लाक़ी तालीम ऐं तरबियत ॾिनी आहे। इतां साबित थो थिए जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी हुई त मुंहिंजे औलाद में हिकु पैगंबर पैदा कजां जेको मुंहिंजे औलाद खे हर तरह सां तालीम तरबियत करे सेखारे, अमली नमूनो बणिजी ॾेखारे, उईअं बिल्कुलु हुज़ूर सलातो सलाम जन ओहिड़ो ई रहनुमा रहबर बणिजी ॾेखारियो। सॼी दुनिया जेकॾहिं गॾिजे त बि हुज़ूर सलातो सलाम जहिड़ो उस्ताद साबित नथी करे सघे। ऐं जीअं जीअं अलाह ताला हुज़ूर सलातो सलाम जन जे मथां ज़िमेदारियूं रखियूं, उहे सभु जो सभु ज़िमेदारियूं हुज़ूर सलातो सलाम जन अहिड़ियूं निभाए ॾेखारियूं जो दुनिया सॼी हुनजो शाहिद आहे। अल्लाह पाक शल तव्हां असांखे हुज़ूर सलातो सलाम जे सुहिणी सुन्नत जो ताबेदार बनाए, हिन महफ़िल में वेहण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।